अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। गवर्नमेंट ऑफ सिंध तरफ़ां मेडिकल फील्ड सां वास्तो रखंदड़ कैंडिडेट्स जे लाइ तमामु ज़बरदस्त अपॉर्चुनिटी अनाउंस कई वई आहे। हीउ जेको आहे BS नर्सिंग में एडमिशन अनाउंस थी चुकियो आहिनि। जेके बि कैंडिडेट्स MBBS खां रहिजी विया आहिनि या उहे जेको आहे मेडिकल फील्ड में पंहिंजो कैरियर ठाहिणु चाहिनि था, त उहे गवर्नमेंट ऑफ सिंध जे जेका नर्सिंग जा कॉलेज आहिनि उन्हनि में एडमिशन्स अनाउंस थी चुकिया आहिनि। हू उन्हनि में एडमिशन्स जे लाइ अप्लाई करे सघनि था। त अचो त ॾिसूं था हिन वीडियो में BS नर्सिंग जे लाइ तव्हां अप्लाई कीअं कंदव। ही तव्हांखे साम्हूं एडवर्टाइज़मेंट नज़र अची रही आहे डायरेक्टोरेट ऑफ नर्सिंग सिंध कराची जी, जंहिंमें BS 4 इयर्स नर्सिंग 2025 खां 28 ताईं जो डिग्री प्रोग्राम अनाउंस कयो वियो आहे, जंहिंमें मेल एंड फीमेल कैंडिडेट अप्लाई करे सघनि था। इन जी एलिजिबिलिटी जी ॻाल्हि कजे त FSC इंटरमीडिएट प्री मेडिकल विथ 50% मार्क्स ऐं जेको आहे मेट्रिकुलेशन 5% मार्क्स, या जिन्हनि कैंडिडेट्स इंटरमीडिएट सिंध बोर्ड मां कई आहे या फेडरल बोर्ड मां कई आहे, बट जंहिंजो बि डोमिसाइल सिंध सूबे जो हूंदो उहे एलिजिबल हूंदा इन में अप्लाई करण जे लाइ। पंहिंजो बि डोमिसाइल सिंध सूबे जो हुजे ऐं उनजे फादर जो बि जेको आहे डोमिसाइल सिंध सूबे जो हूंदो, त पोइ उन्हनि खे BS नर्सिंग में एडमिशन मिलंदी। एज लिमिट जेका आहे 18 खां 30 साल रखी वई आहे। डिफरेंट कोटा नज़र अची रहियूं आहिनि तव्हांखे। ही कॉलेज ऑफ नर्सिंग मेल जैकबाबाद, ठीकु आहे, डिफरेंट कॉलेजिस जूं जेको आहे सीट्स ऐं उन में डिफरेंट जेको आहे कोटा रखी वई आहे। हिन में कुझु जेके कॉलेज आहिनि जेके स्टाइपेंडरी आहिनि, मीन्स तव्हांखे पढ़ाई सां गॾु तव्हांखे स्टाइपेंड बि मिलंदो, ऐं उन खां अलावा कुझु कॉलेज अहिड़ा आहिनि जेके नॉन स्टाइपेंडरी आहिनि। त तव्हांजे क़रीब जेको बि कॉलेज हुजे तव्हां ही वीडियो पास करे ऐं ॾिसी सघो था त तव्हांखे क़रीब कहिड़ो कॉलेज आहे ऐं तव्हां उन जे लाइ एडमिशन लाइ अप्लाई करे सघो था। हिन जे अप्लाई करण जे लाइ ॻाल्हि कजे त अप्लाई जेको आहे ही STS जी वेबसाइट ते apply.sgs.net.pk। अगरि पहिरियां तव्हां कॾहिं सखर IBA जी सिबा टेस्टिंग सर्विस में कॾहिं बि अप्लाई कयो आहे ऑन मैट्रिक बेसिस या एंट्री टेस्ट जे लाइ, तव्हांजो पोर्टल ठहियलु हूंदो। अगरि तव्हां अप्लाई नाहे कयो पहिरियां, त तव्हां सभिनी खां पहिरियां apply.sgs ते वञी पंहिंजो कैंडिडेट पोर्टल क्रिएट कंदा ऐं उन खां पोइ पंहिंजी प्रोफाइल कंप्लीट करे अप्लाई कंदा। त अचो त ॾिसूं था हाणे हिन में अप्लाई कीअं कबो। सभिनी खां पहिरियां तव्हां कंहिं बि ब्राउज़र ते अची सिलेक्ट कंदा apply.sgs.net.pk। जीअं तव्हां हिन ते लिखंदा थी तव्हां STS जे कैंडिडेट पोर्टल ते अची वेंदा। अगरि तव्हांजो ऑलरेडी जेको आहे पोर्टल क्रिएट थियल आहे, तव्हां डायरेक्ट लॉगिन कंदा, अदरवाइज़ हिते डोंट हैव एन अकाउंट एंड क्रिएट एन अकाउंट ते क्लिक कंदा। जीअं तव्हां क्लिक कंदा पहिरियां तव्हां खां बेसिक इंफॉर्मेशन वठंदो ऐं पोइ ही तव्हां इंफॉर्मेशन फिल करे तव्हां वटि OTP ईंदी, तव्हांजो अकाउंट क्रिएट थी वेंदो। उन खां पोइ तव्हां लॉगिन ते ईंदा। जीअं लॉगिन ते ईंदासीं त हिते CNIC ऐं तव्हां जेको पासवर्ड रखियो हूंदो उहो पासवर्ड ॾेई करे तव्हां ऑनलाइन थिए। ऐं ॾिसो मथे पंहिंजो CNIC लिखियो आहे, उन खां पोइ पंहिंजो पासवर्ड लिखियो आहे, ऐं जीअं लॉगिन ते क्लिक कंदासीं त हीअ असां लॉगिन थी वियासीं। ऐं हिते हीअ ॾिसो थी हिते अचे थो ऑफिस ऑफ द डायरेक्टोरेट ऑफ नर्सिंग सिंध कराची। हिते तव्हां ही अप्लाई कंदा। हिते जीअं तव्हां व्यू पोस्ट ते कंदा तव्हांखे हिन जी डिटेल ॿुधाईंदो, त तव्हां डाउनलोड एडवर्टाइज़मेंट करे सघो था। व्यू पोस्ट ते जीअं क्लिक कंदासीं त ही पूरो BS जेनरिक नर्सिंग जेको अची वियो, ऐं उन खां अलावा पूरी जेका मां तव्हांखे ॿुधाई क्वालिफिकेशन वग़ैरह सेम हिते रिपीट थियल आहे। एज लिमिट तव्हां जे कॉलेज में अप्लाई करणु चाहियो था त हितां तव्हां कॉलेज सिलेक्ट करे, ही पूरी लिस्ट आहे कॉलेजिस जी, तव्हां सिलेक्ट करे ऐं उन में अप्लाई कंदा। फॉर सपोज़ लाड़काना वारा आहिनि त लाड़काना ते क्लिक करे जीअं ई अप्लाई कंदा त उन्हनि जो अप्लाई थी वेंदो। उमेद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी। गवर्नमेंट ऑफ सिंध तरफ़ां BS नर्सिंग जो एडमिशन्स अनाउंस थी चुकिया आहिनि। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।